असांजी अॼोकी हीअ वीडियो पाकिस्तान जी करंसीअ जी तारीख़ जे हक़ाइक़ ते मुश्तमिल आहे। अगरि तव्हांखे असांजी हीअ वीडियो पसंदि अचे त असांखे कमेंट ज़रिए आगाह कजो ऐं असांजे साथ सां गॾिजण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल द हिस्ट्रिकल पॉइंट्स खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो। मां आहियां शेरुल बुखारी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो द हिस्ट्रिकल पॉइंट्स यूट्यूब चैनल। जुलाई 1948 में पाकिस्तान जे मालियाती निज़ाम जो आगाज़ थियो। उन खां पोइ पाकिस्तान में नए नोटनि जी तयारी ऐं पंहिंजी सिक्योरिटी प्रिंटिंग प्रेस जे लाइ कोशिशूं तेज़ कयूं वयूं। उन खां अॻु 1 अप्रैल 1948 ईस्वीअ ते हुकूमत पाकिस्तान 1 पाई, अधु आनो, 2 आना, 4 आना, 8 आना ऐं 1 रुपए जी मालियत जे 7 सिक्कनि जो सेट जारी कयो, जंहिंखे उन वक़्त जे ख़ज़ाने जे वज़ीर ग़ुलाम मोहम्मद हिकु तक़रीब में ख़ूबसूरत सेट जी सूरत में क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी ख़िज़मत में पेश कयो। पाकिस्तान जे विरहाङे खां पोइ जंहिं नोटनि जो इस्तेमालु कयो वियो हो उहे रिज़र्व बैंक ऑफ इंडिया जा जारी कयल हुआ, छो त उन वक़्तु पाकिस्तान वटि पंहिंजी का बि करंसी न हुई। उन करे मजबूरीअ जी हालत में उन बैंक जा जारी कयल नोट इस्तेमाल में आंदा, जंहिंमें 1 रुपयो, 5 रुपया, 10 रुपया ऐं 100 रुपयनि जा नोट शामिल हुआ। उन्हनि नोटनि जी पेशानियुनि ते इंग्लिश ऐं उर्दूअ जे अखरनि में हुकूमत पाकिस्तान दर्ज थियल हो ऐं उन सां गॾोगॾु हिंदुस्तान जे गवर्नर जनरल जी तस्वीर पिणु छापियल हुई। उन्हनि नोटनि जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा बि हुई त उन्हनि जी पुठ ते मुख़्तलिफ़ क़िस्म जूं तस्वीरूं शाया थियल हुयूं, जिन में 5 रुपए जे नोट ते हरण, 10 रुपए जे नोट ते ॿेड़ी, जॾहिं त 100 रुपए जे नोट ते चीते जे मोह वारी तस्वीर शामिल हुई। उहे नोट नीले ऐं हल्के साए रंग जा हुआ। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान मुताबिक़ उन्हनि नोटनि जो इस्तेमालु 30 सितंबर 1948 ताईं थियो, जॾहिं त 1 अक्टूबर 1948 ईस्वीअ ते हुकूमत पाकिस्तान पंहिंजा करंसी नोट जारी कया, जिन में 5 रुपया, 10 रुपया ऐं 100 रुपए जा नोट शामिल हुआ। हंगामी सूरत हाल में जारी कयल उन्हनि नोटनि जी ख़ूबसूरती बि ॾिसण वटां हुई। 5 रुपयनि जो नोट गहरे नीले रंग, 10 रुपयनि जो नोट नारंगी रंग, जॾहिं त 100 रुपए जो नोट गहरे साए रंग जो हो। हिननि सभिनी नोटनि जी पेशानीअ ते साॼे पासे खां चंडु तारो ऐं खाॿे पासे रक़म दर्ज ऐं नोट जे विच वारे हिसे में उर्दू में रक़म लिखियल हुई। उन खां पोइ 1949 ईस्वीअ में 1 ऐं 2 रुपए जा नवां नोट मुतारिफ़ कराया विया, जंहिंमें 1 रुपए जो नोट साए रंग ऐं 2 रुपए जो नोट नासी रंग जो हो, जॾहिं त 2 रुपए जी नोट जी पेशानीअ ते जहांगीर जे मक़बरे जो मीनार ऐं नोट जे पुठीं पासे बादशाही मस्जिद लाहौर जी तस्वीर शामिल थियल हुई। 1951 ईस्वीअ में स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां वधीक 3 नोट जारी कया विया, जंहिंमें 5 रुपया, 10 रुपया ऐं 100 रुपए जा नोट शामिल हुआ। 10 रुपए जे नोट जी पेशानीअ ते शालीमार बाग ऐं उन जी पुठ ते मकलीअ जे मक़बरनि जी तस्वीर शाया कई वई। 24 दिसंबर 1951 में स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान 100 रुपए जो नोट जारी कयो, जंहिं नोट ते पहिरियों भेरो क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी तस्वीर छापी वई ऐं नोट जे ॿिए पासे बादशाही मस्जिद लाहौर खे छापियो वियो। उन खां पोइ 1 जनवरी 1961 ईस्वीअ में स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां नवां सिक्का जारी कया विया, जंहिंमें 5 पैसा, 25 पैसा, 50 पैसा ऐं 1 रुपए जा सिक्का शामिल हुआ, जंहिंखां पोइ उन खां अॻु जारी कयल सिक्कनि जी अहमियत ख़तमु कई वई। 12 जून 1964 ईस्वीअ ते स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान 50 रुपयनि जो नोट जारी कयो, जंहिं ते स्टेट बैंक जे गवर्नर शुजात अलीअ जी सही थियल हुई। 20 जनवरी 1982 ईस्वीअ ते
हुकूमत पाकिस्तान 1 रुपयो, 2 रुपया, 5 रुपया, 10 रुपया, 50 रुपया ऐं 100 रुपये जा नोट जारी। ही नोट मशरक़ी पाकिस्तान अलॻि थियण खां पोइ जारी कया विया हुआ। उन्ही करे उन्हनि नोटनि तां बंगाली ॿोलीअ में सभु लिखतूं ख़तमु कयूं वयूं हुयूं। 1 अप्रैल 1986 ईस्वीअ ते स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान क़दम अॻिते वधाईंदे 500 रुपये जो नोट जारी कयो। तक़रीबन 1 साल खां पोइ वरी 1000 रुपये जो नोट जारी कयो, जेको मालियत जे हिसाब सां पाकिस्तान जो सभ खां वॾो नोट हो। 29 जनवरी 1995 ईस्वीअ ते अक़वामी मुतहिदा जी गोल्डन जुबलीअ जे मौक़े ते स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां 1 रुपये जो ख़ुसूसी सिक्को जारी कयो वियो, जंहिं सिक्के जी पुठ ते अक़वामी मुतहिदा जो लोगो छापियल हो ऐं उन सां गॾोगॾु रक़म बि दर्ज थियल हुई। 22 मार्च 1997 ते स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान 50 रुपये जो ख़ासि सिक्को जारी कयो, जेको पाकिस्तान जी गोल्डन जुबलीअ जे हवाले सां जारी कयो वियो हो। उन सिक्के जी पुठ ते पाकिस्तान जो झंडो ठहियल हो ऐं उन्ही मौक़े ते 5 रुपये जो नोट बि जारी कयो वियो हो, जंहिं जी पुठ ते शाह रुकन आलम जी मज़ार जी ॾिनी वई हुई। 2005 ईस्वीअ में हुकूमत पाकिस्तान तरफ़ां नई डिज़ाइन जे नोटनि जो सिलसिलो जारी कयो वियो, जंहिं जो आगाज़ 20 रुपये जे नोट खां थियो, जंहिंखां पोइ 5 रुपया, 10 रुपया, 50 रुपया, 500 रुपया ऐं 1000 जा नोट जारी कया विया। करंसी में जिदत आणण जो मक़सदु नोटनि जी सिक्योरिटी, पाइदारी ऐं मालियाती मयार बहितर बणाइणु हो। उन खां पोइ 26 मई 2006 में स्टेट बैंक जे गवर्नर शमशाद अख्तर मुल्की तारीख़ जे सभ खां वॾे नोट जे जारी थियण जो ऐलान कयो, जंहिं नोट जी मालियत 5000 रुपया हुई। हीअ हुई पाकिस्तान जी करंसीअ जी तारीख़। अगरि अव्हां चाहियो था त अव्हां अहिड़ियूं मालूमाती वीडियोज़ ॾिसंदा रहो त पोइ असांजे चैनल द हिस्ट्रिकल पॉइंट्स खे सब्सक्राइब कयो। उन सां गॾोगॾु बेल आइकन खे प्रेस कयो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो जी ख़बर तव्हां ताईं पहुचंदी रहे। नई वीडियो जे अचण ताईं इजाज़त ॾींदा शेरल बुखारीअ खे। साथ सलामत, सिख सलामत।